नाज़रीन, मधे शहर के टैक्सी स्टैंड न हुजण करे शहर जा रिक्शा ड्राइवर डॉटसन ऐं कार ड्राइवर तकलीफ़ुनि के मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद है अब्दुल हकीम सहतो। जी अब्दुल हकीम। जी इन वक्त असीं मधे जे मुखर रोड सिखलराग रोड ते बीठा आहियूं, जिते 50 खां 60,000 आदमशुमारी रखंदड़ मधे शहर में बस स्टैंड सालनि खां न ठही सघियो आहे। हितों जा जेके टैक्सी ड्राइवर आहिनि तमामु घणे मुख़्तलिफ़ तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जेतोणीकि रिक्शा ड्राइवर आहिनि, डॉक्सन ड्राइवर आहिनि ऐं कार ड्राइवर आहिनि, तमामु घणे तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। अचो त हिन ॻाल्हि ॿोल कयूं, जो छा चवणु आहे। जॾहिं खां ॼमिया आहियूं त हिते टैक्सी से न ॾिठी आहे। हे जेके वीचारा ड्राइवर आहिनि रोज़ी कंदा पर निट उसण बीठा आहिनि। कॾहिं कई तबियत ख़राब थिए त सिंध हुकूमत खे इहो घुरिजे त हिननि खे टैक्सी स्टैंड ठाराए ॾिनी जे पंहिंजो रोज़गार चङी तरह करे सघे। असांखे न बस स्टॉप ते न रिक्शे अॾो आहे न छा आहे, सॼो ॾींहुं उस में सड़ूं था। जंहिं बि दुकानदार जे अॻियां बीहूं था उहो बि असांखे तमामु घटि थो ॻाल्हाए। असांजी हुकूमत सां अपील आहे त असांखे हिते स्टाफ खपे, रिक्शा अॾो खपे, टैक्सी अॾो खपे। सो इन जे करे असांखे ॾाढियूं परेशानियूं नज़र थियूं अचनि। सो असांजी अपील आहे हुकूमत सां त असांखे बस स्टॉप खपे। दरपदर आहियूं, जंहिं दुकान जे अॻियां बीहूं था उहो दुकानदार असांखे तड़े थो छॾे। रोड ते बीठा आहियूं, गर्मीअ में मरूं था। असां अपील था कयूं वॾनि खे असांखे टैक्सी ठाहे ॾियनि। असां दरपदर आहियूं, तेल महांगो आहे, रोज़गार थिए कोन थो। जी तव्हां टैक्सी ड्राइवरनि जा तव्हां वीचार ॿुधा, हिननि चयो त सिंध हुकूमत तौरु सरहंदी वारनि ऐं हितां जे MP MNA खे अपील था करियूं त जेको आहे टैक्सी स्टैंड, बस स्टैंड ऐं रिक्शा अॾो जेको आहे मुकमल तयारु कराए असां बेचैनी ख़तमु कई वञे। रिपोर्ट अब्दुल हकीम सहतो, आवाज़ TV न्यूज़ मधे जी।